मता सोचियो सा मता मोटो मागता लखे इज़तन लाइ असां सभिनी जो वॾो साईं गुलाम रसूल महर साईं एजाज़ अली चांडियो ऐं संदन कैबिनेट और सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि सां मुबारक ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां साईं गाज़ी खान जमाली जो साईं शकूर सारंग जो ऐं हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िलनि जे सदर में उन्हनि जी कैबिनेट जो जिन मूंखे इन क़ाबिल सम्झो अहिड़े मुक़दस अवाननि में आउं वियां ऐं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले इंशाअल्लाह अहिड़ो हाल आहे वस आहे तव्हां सभिनी सां निभाइबो स्पेशल थोरा साईं मंगल साहब जा साईं महर साहब गुज़िरियल जेका मरकज़ी इलेक्शन थी उनमें असां पेर ॿधी तव्हांजी मुखालफ़त कई ऐं पोइ जॾहिं सिंध जे उस्तादनि तव्हांखे वॾी अक्सरियत सां चूंडियो त ओतिरी ख़ुशी सां वरी पहिरियों माण्हू आउं वियुसि जंहिं तव्हांखे मुबारकूं ॾिनियूं अॼु सभिनी उस्तादनि जी आहे तव्हां असांजा वॾा आहियो तव्हांजे हर हुकुम खे लॻे चाहींदासीं हर टाइम लॻे चाहींदासीं तव्हांजी जेका असां मुखालफ़त कई उहा कंहिं ज़ाती बुनियादनि ते न हुई ज़ाती तौर ते असांखे ख़बर आहे तव्हां ॾाढा शरीफ़ ऐं इज़त लाइक़ माण्हू आहियो तव्हांजी मुखालफ़त असां पॉलिसियुनि जे बुनियाद ते कई जेका साबिक़ा तहरीक में आई साबिक़ा तहरीक ऐं सम्झां थो त वेझण माज़ी में शायदि ई कंहिं सियासी पार्टी या कंहिं इतादनि जी का तहरीक एतिरी मज़बूत न हली हुजे जेतिरी सिंध जे सभिनी मुलाज़िमनि गॾिजी सी जे प्लेटफॉर्म तां हलाई ऐं जॾहिं उहा पंहिंजे पूरी कुवत में पई थी पूरी ताक़त वठी चुकी हाणे गवर्नमेंट पंहिंजा गोॾा खोलण वारी हुई ख़ुदा खे ख़बर कहिड़ी खिलाई मखलूक आई किथे फ़ैसिला थिया जो असांजी फौरन उहा तहरीक रुकिजी उन तहरीक रुकिजण जो जेका कावड़ मूं समेत हर मुलाज़िम खे हुई ऐं असां सम्झो थिए त असांजी क़यादत असांजा मसइला हल कराइण में हेॾी वॾी कुवत जे बावजूदु नाकाम वई आहे त पोइ क़यादत ई तब्दीली कजे इलेक्शन थी मुखालफ़त कईसीं उस्तादनि चयो हिन क़यादत खे वरी मौक़ो मिले असीं गॾिजी बीठा आहियूं तव्हां सां हीउ जेतिरो बि हिन में मसइला लिखियल आहिनि तव्हांजे अॼु के एजेंडा में उहे हिकु हिकु थी वधंदा रहिया आहिनि यका न आहे इन्हनि खे साल लॻा आहिनि उहे सिर्फ़ु हिन करे वधंदा रहिया जो असां पंहिंजी कुवत जो तंज़ीमी कुवत जो सही इस्तेमालु न करे सघियासीं असां वक़्त सां जंहिं शइ जी मुखालफ़त करणी हुई जंहिं शइ जी रेज़िस्ट करणी हुई उहो असां न करे सघियासीं त हिकिड़े खां पोइ ॿियो मसइलो क्रिएट कयो वियो पोइ वरी टियों कयो वियो जो 8-9 मसइला लिखिया पिया आहिनि ॿ टे ॿिया असां ॿुधाया आहिनि साईं हाणे वक़्तु इहो आहे त माशाअल्लाह गुज़िरियल इलेक्शन में तव्हांखे इक़्तिदारी दूर जी वॾी सपोर्ट रही ऐं यादि न आहे सभिनी जा पहले तहलका कंदा आहिनि जेके तव्हां मौक़ो मिलियो वञे त गुज़ारिश इहा आहे त उहा इक़्तिदारी दूर तव्हांखे हिन मसइलनि जे हल करण में बि मदद करे जेकॾहिं उहा दूर तव्हांजी मदद नथी करे त पोइ तव्हांखे उनजो को लिहाज़ न आहे करिणो मुंहिंजा ख़दशात आहिनि त किथे ईअं त न आहे त साईं गुलाम रसूल महर ऐं हुनजी कैबिनेट जेको हुननि ते हिकिड़ो इलेक्शन खटाइण जो अहसान कयो वियो साईं मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लति न सम्झो ऐं तव्हांखे पंहिंजो अॻवान मञी चुको आहियां इनशाअल्लाह दिलि सां मुंहिंजो आहे वक़्तु साबित कंदो त थी सघे थो जिते बि तव्हांखे असांजी ज़रूरत हूंदी उते तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं पर किथे ईअं न थिए जो उहे कुवतूं जिन तव्हांखे सपोर्ट कई आहे सुभाणे तव्हांजे अॻियां बीठा हुजनि त महर साहब तव्हां असांजे ख़िलाफ़ु पिया वञो तव्हां असांजी हुकूमत लाइ मसइला पिया खड़ा कयो तव्हां असांजे लाइ जो क़्वाइश हुए नंढपो विझो पिया असां तव्हांजी मदद कई आहे त आउं गुज़ारिश कंदुसि त बेशक उन्हनि खे पहिरीं टाइम मिले त बाबा हे असांजे उस्तादनि जा मसइला आहिनि असीं उस्तादनि जा अॻवान आहियूं असांखे मसइला हल करे ॾियो तव्हांजे लाइ इहो मसइलो न आहे गवर्नमेंट लाइ कहिड़ो मसइलो आहे असांखे नंढा नंढा मसइला वेही हल कंदा पर जेकॾहिं उहे नथा कनि असीं एजुकेशन में था वञूं असां मज़ामत में था वञूं त पोइ उन्हनि जो लिहाज़ कोई न हूंदो पोइ उस्ताद जा फ़ैसिला उस्तादनि जे ऐवान में थींदा मूंखे उमेदु आहे त माज़ी वांगुरु उस्तादनि या मुलाज़िमनि जे पुठ में जेको छुरो लॻो बेशक साईं महर साहब न हूंदो पर अक्सरियती तंज़ीम असांजी हुई
बदकिस्मती सां क़यादत घसटा जे हवाले थी असां लाइ वॾी हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि हुई त हिकिड़ी अददी सूरत में नंढी तंज़ीम असांखे हाकुम बनाई वई, जॾहिं त सदाईं पेटियल जेका आहे असां हुनजी अॻुवानी कंदी रही आहे हर तहरीक जी। त हाणे जेकॾहिं का तहरीक हलाइणी आहे त पेटियल पंहिंजे बलबूते ते हलाए, जेकॾहिं ॿिया केरु हुन सां इताद कनि था त उन्हनि खे सिर्फ़ु पार्शियल हुनजो, छाकाणि त उन्हनि जी अददी क़ुवत एतिरी न आहे, उन्हनि खे पाण सां खणूं पर फ़ैसिला ड्राइविंग सीट पेटियल वठूं कनि। कुझु तजवीज़ूं आहिनि जेके पंहिंजूं इहे आयूं ॻाल्हाइण लाइ त वरी कोई जाम बि ॻाल्हाइजे, पर टाइम जी नज़ाकत ऐं दोस्तनि जी थकावट वरी पहिरियां अखियूं भञनि पिया त पोइ हाणे ज़िद छॾ। साईं वेंडर जेका इहा बजट आई आहे उहा बजट सुठो अमल आहे। थोरा जजा पैसा हेडमास्टर जे हथ में आया आहिनि, बेशक स्कूलनि जा सभु मसइला हल न थिया,